बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां आहियां जो पंहिंजो अदाकार लाला फयाज़ ऐं सिंध टीवी सोप सीरियल ज़हर ज़िंदगी वारो बकरा बाबा चवंदो आहे त बाबा चवंदो आहे अॼु मां ॻाल्हि कयां थो हिकिड़े यूट्यूबर दोस्त जी अवां सां जेको तमामु बहितरीनु व्लॉगर ऐं ड्रामनि जे बारे में रिव्यू या अदाकारनि जे बारे में ॼाण तव्हांखे ॾींदो ऐं सभ खां बेस्ट यूट्यूबर ऐं सभ खां बेस्ट वीडियोज़ ठाहींदो आहे। तव्हां यकीनन सम्झी विया हूंदव त मां कंहिंजी ॻाल्हि कयां पियो। ॻाल्हि कयां पियो शाहिद खोसो साहिब जी, जंहिंजो यूट्यूब चैनल आहे ऐं फेसबुक पेज आहे। यूट्यूब चैनल आहे उनजो शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां। त तव्हां देरि न कयो, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब ते सर्च कयो, उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनजा वीडियोज़ तव्हां ॾिसो। ॾिसण सां ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हू शाहिद खोसो केतिरो सुठो कमु करे पियो ऐं यूट्यूब जे लाइक़ु आहे। जेको शाहिद खोसो आहे असांजो पिरी प्यारो दोस्त, आर्टिस्टनि सां वधीक प्यारु करण वारो ऐं उन्हनि जी ॼाण जेका आम दोस्तनि ताईं पहुचाइण वारो ऐं ख़ासि अचण वारे ड्रामनि जे बारे में या जेका बि ॻाल्हि आहे तव्हां शाहिद खोसो जो चैनल जो विज़िट कंदव, उनखे सब्सक्राइब कंदव त तव्हांखे उनजा वीडियोज़ ॾिसी इलाही मज़ो ईंदो। ऐं शाहिद खोसो असांजो पिरी प्यारो दोस्त आहे, असां सां हर टाइम राब्ते में हूंदो आहे ऐं असां अदाकारनि सां प्यारु कंदो आहे। उनजी वॾी महिरबानी आहे। त तव्हां सां हिकिड़ी बि गुज़ारिश आहे जेकी मां करे चुको आहियां। शाहिद खोसो साहिबु ऐं असां जेको आहे तमामु जल्द हिकिड़ो पाण में गॾिजी करे प्रोजेक्ट करण वारा बि आहियूं ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह ताला जल्द असांजी मुलाक़ात बि थींदी ऐं जल्द मूंखे उनजे चैनल ते तव्हां ॾिसंदव। फ़िलहालु जेको हीउ वीडियो मां उन लाइ ठाहियां पियो, शाहिद खोसो जे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो। शाहिद खोसो व्लॉग यादि रखंदा, इहो नालो पंहिंजे मोबाइल में पंहिंजे यूट्यूब ऐप में सर्च कंदा, उनजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त असांजी बि दिलि ख़ुशि थींदी ऐं मुंहिंजे चवण ते अगरि इहो तव्हां कमु कंदव त मूंखे इलाही ख़ुशी थींदी। तव्हां सिंधवासियुनि जो मथो रहतो आहियां, वॾी महिरबानी। बाबा चवंदो आहे शाहिद खोसो जे चैनल खे सब्सक्राइब कयो। या अली मदद।